जुंगशाही मां रिपोर्ट करे रहियो आहे हुज़ूर अहमद ब्रोही। जुंगशाही ॻोठ सब्ज़ अली ख़ान ब्रोही के बिलाजवाज़ बदनाम करण जी साज़िश ख़िलाफ़ ॻोठ जे मुअज़्ज़िज़ीन। जुंगशाही प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस। तफ़सील मूजिबि गुज़िरियल ॾींहुं ठटे जे अॻिते क़दम जे सहाफ़ी वफ़ा अकरम अब्बासी जी रिपोर्ट सां मुख़्तलिफ़ अख़बारुनि में ॻोठ सब्ज़ अली ख़ान ब्रोही में फ़ाशी अॾो क़ाइम जी कूड़ी ख़बर शाया थियण वारी मामले ते ॻोठ जे मुअज़्ज़िज़ शख़्सियतुनि मोहम्मद अब्बास ब्रोही, साबिक़ नायब नाज़िम पीर बख़्श ब्रोही, साबिक़ एडिशनल सेक्रेटरी हाजी ग़ुलाम मोहम्मद ब्रोही, हबीबुल्लाह ब्रोही, फ़ौजी मुमताज़ ख़ासकेली, करीमदाद पालारी ऐं ॿियनि पारां जुंगशाही प्रेस क्लब पहुची पुरहुजूम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 23 अक्टूबर ते ग़रीब खे आवाज़ ऐं अॻिते क़दम अख़बार में नाम निहाद सहाफ़ी वफ़ा अकरम अब्बासी असांजे ॻोठ ते इंतिहाई किरियल इल्ज़ाम लॻायो आहे, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत करियूं था ऐं असांजे इन नाम निहाद सहाफ़ी दिलि आज़ारी कई आहे। हिननि चयो त ॻोठ सब्ज़ अली ख़ान ब्रोही साढा 300 साल क़दीमी ॻोठ आहे, जंहिं में कॾहिं बि इन क़िस्म जो बहितान नाहे आयो, पर हिन वात ॻाढ़े सहाफ़ी असांजे ॻोठ खे बदनाम करण जी कोशिशि कई आहे। असां कोर्ट सगोरी सां बि रुजू कंदासीं। इन्हनि सेशन जज ठट्टो, एसएसपी ठट्टो, डीसी ठट्टो, इंफॉर्मेशन ऑफिसर ठट्टो, चेयरमैन ज़िला काउंसिल ठट्टो ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त वफ़ा अकरम अब्बासी जे लॻायल कूड़नि इल्ज़ामनि जो नोटिस वठी सख़्तु कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।